परेशान थिया मूं चयो त अल्लाह चयो आहे त मूं तुंहिंजो नालो दोस्ती जी लिस्ट में लिखायो आहे अॼु पंहिंजे दोस्त खे आज़माया त सही दोस्त कम अचे थो या नथो अचे अरे दोस्ती त घणनि सां आहे पर कम पवे त कल पवे न ये तो हर कोई दावा कंदो आहे मां चवां था मां शाह साहब तुंहिंजो दोस्त आहियां शाह साहब चयो त मौलवी साहब मां तुंहिंजो दोस्त आहियां हे जलसे कराइण वारा चवनि त मौलवी साहब असां तुंहिंजा दोस्त आहियो या मां चवां तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो पर ओसी ताईं दोस्ती कोन पर दोस्ती तॾहिं ज़ाहिर थींदी जॾहिं कम पवे त ख़बर पवे पर मोची चयो मूं चयो आहे त अल्लाह जो चयो आहे त मूं तुंहिंजो नालो दोस्तनि जी लिस्ट में लिखायो आहे हाणे सोचो त दोस्त में कम पियो आहे ॾिसां त पोड़ीअ बि जीअरे करे ॾे थो यार या नथो ॾे ओ साईं मां इन जे करे आयुमि ओ बादशाह पोइ हथड़ा खया अथव पंहिंजे दोस्त खे आज़माइण जे लाइ दोस्त वरितो कम वरितो थम ॿियो को मुंहिंजो अमल कोन्हे अमल ई हो आहे जो यतीम जी संभाल लधी थम पोइ तूं यतीमनि जी संभाल लहंदो आहे या यतीमनि जो माल खाईंदो माल तोबा तोबा खुदा माफ़ी दे यतीम ॿार जे मथे ते रुगो हथड़ो घुमा मुंहिंजा साईं फरमाइनि था जेतिरा वार हूंदसि ओतिरियूं रब तुंहिंजे अमाल नामे में नेकियूं लिखाए छॾींदी ॾाढे न चई सुभाणे अल्लाह छो त महबूब यतीमन यार आहे असांजो नबी यतीमन जो असांजो नबी अड़ियन जो आधार आहे असांजो नबी मिस्कीनन जो मददगार आहे असांजो नबी गमगीनन जो गमखार आहे खुदा जो कसम असांजो नबी गुनहगारन जो शफादार आहे या नाहे आहे या नाहे हाय पोइ इन शफादार नबी सां बि तुंहिंजी वफ़ा कोन्हे इन महबूब सां बि अञा वफ़ा नथो करे जे वफ़ा करे हा त खुदा जो कसम आहे पोइ ईअं किताबनि में न लिखे हा त नबी साईं पंहिंजे कपिड़नि मां धुआं ईअं किताबनि में न लिखे हा त नबीअ खे भिक जे परियों ख़बर न पवंदी आहे अरे तूं तो चवे भिक जे परियों ख़बर न पवंदी आहे असहाबा किराम गॾु आहिनि मुंहिंजो सोने नबी सफ़र कंदो पियो आयो रस्ते में असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उन लॻी आहे असांखे उन लॻी आहे मुंहिंजे मिठे नबी फरमायो अलीअ काथे आहे अलीअ खे सॾु कयो उन लॻी अथव हा साईं उन लॻी आहे साईं फरमायो अलीअ खे सॾु कयो अली आयो साईं फरमायो त अली जी सोना जी अल्लाह जा रसूल हे जबल ॾिसे थो जबल चाहो साईं इन जबल जे परियों हिकिड़ो पाणी खयूं थो वञे रंग जो कारो अथई घोड़े ते चढ़ियल अथई मश्क पाणी जी साण अथसि इनखे वठी अच हे त हज़रत अली शेर खुदा हो हे त हैदर करार हो ईमान हुसो ईमान वारो हो हैदर करार ईअं न चयो साईं असां सां गॾु आई वरी जबल जे परियों तो ॾिठो कीअं अली ईअं न चयो तो कीअं ॾिठो ईअं न चई सिधो हैदर करार जबल जो पार करे त ॾिसे त वाके जेका शइ महबूब ॿुधाई हुई रंग जो बि कारो आहे घोड़े ते बि चढ़ियल आहे मश्क पाणी जी बि साण अथसि हैदर करार फरमायो त ओ पाणी खणी वञण वारा अच तोखे मुंहिंजो महबूब सॾे रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ची कहिड़ो महबूब ची मिठो नबी ची मां तव्हांजे नबीअ खे मञाई कोन त मूंखे सॾे छो थो हैदर करार चयो मञणु न मञण ॿी ॻाल्हि आहे हलंदे या न हलंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली हो ॻाल्हाई छो नथो कि जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था अगर कहता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह व खलीफतहु बिला फसल अरे जे खलीफतहु बिला फसल वा चवे भी तो त बिला फसल खलीफो पो वरी अबू बकर उमर के हरूबरू घट छो तो ॻाल्हाई छो तो चवे त इन्हनि कब्ज़ो कयो चोरी हीअं कयो ज़ोरी कयो हज़रत अली खां ज़ोरी कब्ज़ो करे अबू बकर खिलाफत ते वेठो ऐं हज़रत
खिलाफत पे बैठो, हजरत उस्मान खिलाफत पे बैठो। शेरे खुदा है, हेरे तवज्जो कर, ज़रदारी जी कुर्सी ते कोई जोरी न तो वेही सके त इन खिलाफत ते अबू बकर कब्जो कयो, उमर कब्जो कयो, उस्मान कब्जो कयो, छा अली एतिरो कमज़ोर हुओ? ॻाल्हायो छो नथा? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चवंदा ने ॼट ऐं फट खे ॿधी छॾिजे, चवे बि पाण तो बिला फसल, त पोइ उन्हनि खे ॻाल्हाई छो थो? ख़बर पई त बिला फसल न आहे। सुभान अल्लाह। हैदर करार कंहिंखे पंहिंजो हक़ खाइण ॾे। मटियारीअ जे वाणे जा पैसा कोई मुस्लमान नथो खाई सघे। हैदराबाद जे वाणे जा पैसा कोई नथो खाई सघे। ॻाल्हायो छो नथा? साहबा उहे साहबी हुआ जेके हज़रत अलीअ जो हक़ पिया हासिल करनि, ऐं अलीअ चुप करे ॾिसंदो रहियो आहे। हैदर करार चयुसि त हले थो या नथो हले? वो शिदी वो कारा चई मां नथो हलां। ऐं घोड़े जे लगाम खे वरितईंसि, चई हले थो? चए थो बाबा मूंखे देरि थिए थी पई, मूंखे पंहिंजे कम सां वञिणो आहे, घर वञिणो आहे। चई न हलंदी। हीअं जो छिकी त घोड़े जा पेर हेठि लही विया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शीदी ॾिठो न गप वा न पाणी आ, पत्थर वारी ज़मीन आ, घोड़ो हेठि लही वियो आहे। चए थो बाबा नालो छा थी? तुंहिंजो नालो छा आहे? चई अली। चई हा शेरे खुदा तूं आ? चई हा मां आहियां। चई घोड़ो कढी दे मां हलां थो। घोड़ो कढी दे मां हलां थो। हैदर करार हीअं जो मथे कयो त घोड़ो निकिरी आयो। अरे मैं थी पासे त मुल्ला हिकिड़े खे चयो त कढी ॾेखार। गप मां पंहिंजी ठॻीअ नथो कढी सघे। सभु तालिब वठी आ तॾहिं त ठॻी निकिरई, पोइ बि मुश्किल। हैदर करार शीदीअ खे वठी सिधो नबीअ जी दरबार में आयो। घोड़े ते साईं वठी आयो आहियां। महबूब फरमाइनि था अली पाण आयो या ज़ोरी आंदुई? चई साईं अचे ई कोन पियो। चए पियो टाइम कोन्हे, मूं वटि वक़्तु कोन्हे। चई पाणी अथसि? चई हा। चई मश्क पाणी जी खणी आ। घोड़े वारे जी मश्क खणी आया। महबूबन पंहिंजी आंगुर खणी मश्क में बोड़े हुजूर फरमाया साहबियो जल्दी कयो, हाणे पाण बि पियो, सवारियुनि खे बि पीआरियो, सुभान अल्लाह, उठनि घोड़नि खे बि पीआरियो, सुभान अल्लाह। जे थकल आयो त वेझी वठो, सुभान अल्लाह। शीदी ॾिसंदो पियो रहे त हे मश्क मां हे पींदा, वरी माल पींदो, हे बि पींदा, वरी तड़ बि कंदा, मूं वारी हिकिड़ी मश्क। सुभान अल्लाह। हीअं ॾिसी ॾिसी करे चए थो त साईं, चईंदे चुप कर, तो वारी मश्क मश्क आ, मुंहिंजी आंगुर आंगुर आ। सुभान अल्लाह। बस मेरी बहानो करणो हो मश्क जो, पानी बे तरफों ईंदो। सुभान अल्लाह। सवार न पीतो, साहब न पीतो, वेंजी वरतो। चई हाणे मश्क खणी ॾियोस शीदी खे। मश्क जो खणी ॾिनऊं त ॾिसे पियो हे त भरियल आहे। सुभान अल्लाह। हे जो घोड़े ते चढ़ियो त महबूबन फरमायोसि त मां रहमत वारो नबी आहियां, तोखे को दुख त न थियो? तोखे अली ज़ोरी वठी आयो, तुंहिंजो टाइम सीड़ायोसीं, वक़्तु सीड़ायोसीं। अल्लाह पर खे पंहिंजो कीअं पियो करे? सुभान अल्लाह। ओ केॾियूं क्यों दुश्मन नबी साथ गाओ, बुरे खैर जो पे उन्हनि में दुआओ, अरबी जाम आहे कुर्बन में करारो, असांजो नबी आ नबियनि मां नियारो। महबूब ने फरमाया त भला हाणे बदलो ॾियाए, टाइम तुंहिंजो सीड़ायो से बदलो ॾियाए। हा या रसूल अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी। चई थोरो लही आ। लही जो आयो, महबूब ने पंहिंजो हथ खणी मुंहं ते घुमायोसि। सुभान अल्लाह। मां ॾिसां थो खिली करे सुभान अल्लाह कहिड़ा था चओ। मुस्कुराईंदा उहे आहिनि जेके महबूब सां मोहबत रखण वारा हूंदा आहिनि। हज़रत उमर साईं जॾहिं नबी साईं जे साम्हूं ईंदो हो महबूब जे, पोइ खिलंदो हो, ऐं उमर वरी महबूब खे ॾिसी खिले, महबूब उमर खे ॾिसी खिले। रज़ी अल्लाह ताला अन्हु। हिकिड़े ॾियारे महबूब ने फरमायो उमर तूं मूंखे ॾिसी खिलंदो छो?
उमर साईं चयो सोना तू भला मूंखे ॾिसी छो खिलंदो हुई ना उमर तू ॿुधा तू छो खिलंदो हुई ना महबूब पहिरियों तू ॿुधा पुछो तो आहे न महबूब पहिरियों तो पुछो आहे तू ॿुधा प्यार त ॾिस अज़मत त ॾिस महबूब ने फरमाया मां ॿुधायां क्या जी मां ॿुधायां क्या चितो सां एॾो प्यार आहे जो तोखे ॾिसंदो आहियां मुंहिंजी मुस्कुराहट निकिरी वेंदी आहे मां खिली वेंदो आहियां ऐं हज़रत उमर चयो वल्लाह कसम आहे मूंखे तुंहिंजे रब जी महबूब आहे बि अल्लाह आहे बि महबूब जो रब फला व रब ए मुंहिंजा महबूब कसम आहे मूंखे तुंहिंजे रब हुजण ये मौजू अलग आ इसलिए इन जे करे हेरे तवज्जो कर उमर मुझी तो सब मोहब्बत है ए उमर फरमाया या रसूल अल्लाह मुझी तो सब मोहब्बत है मुखा मुस्कुराहट निकरी वी दिया ए मां जडे सुन्नी के मुस्कुराई दे दिसंदो आया ना सिंध में पंजाब में बलोचिस्तान में अल्हम्दुलिल्लाह टे सूबा पूरा सिंध पंजाब बलोचिस्तान पर सरहद सूबे में हिकड़ो दफो बेहोश जेके चए पिया तू जिंदा नहीं जा सकता पेशावर में चयो अल्हम्दुलिल्लाह वाइज करे जिंदा मोटी आयो मुखे चो मौलाना साहब आप सरहद में आने से डरे क्यों नहीं मैंने कहा हमने भिटाई का एक शेर सुना है कि सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सर सुभान अल्लाह ॾाढे न चई सुभान अल्लाह मौलाना आप डरे क्यों नहीं मैंने कहा डरूं तो डरूं कैसे लाशारी ने तो ये ऐलान कर दिया है और दुआ मांग ली है हमेशा मांगता रहूंगा जब तक जिंदा हूं या अल्लाह मेरी मौत बिस्तर पर ना देना मुझे अगर मेरी मौत हो तो नश्तर वाली मौत हो जाए सुभान अल्लाह न चाहिए सुभान अल्लाह को मरणो हुए को नहीं जा तो मरूं तो महबूब जी मोहब्बत में मरूं न सुभान अल्लाह शहादत जी मौत खपई तो बियो छा खपई पर तू तो चवे असा हुसैनी असा हूं इमाम हुसैन सिर सजदे में दिनो असा जे कायदीन सुन्नी तहरीक दे उलमा मुस्तफा जो मीलाद जी खुशी कंदे मगरिब जी नमाज जे टाइम सिर सजदे में आ शहादत मानियो सुभान अल्लाह गालायो छो न था सुभान अल्लाह पर तू तो चवे त ये बम हाणी सुन्नी खुटाई छा मुके शाहजाब एकड़े यो नश्तर पार वारो वाक्यो थियो उन खां बाद मुखे एकड़ो खत मिलियो जंहिंमें नालो गुमशुदा हुजे नालो कंहिंजो बि ना मौलाना साहब तुंहिंजा मौलवी ॾिठुई सुन्नी तहरीक वारा सर्व कुर्बान थी विया तूं बि सुन्नी तहरीक जो सॾाईंदो हुई तूं असांजी ऑपरेशन कंदो वतो हुई मां चयो बाबा मूं वटि न को पाकी साण आहे न ॿियो टियों साण आहे ऑपरेशन कंदो आहे मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी सुभान अल्लाह मां त मेरी प्यारी आहियां फुड़ा जो ऑपरेशन जी तब झले सघो छल त कमजोर मरीज के डॉक्टर भी ऑपरेशन न कंदा आहिनि त कुछ दवा ॾियोस ऑपरेशन के बची त सघे न मां प्यारी तो है कतरा ऑपरेशन वारो डॉक्टर ॿियो थई उन सां बि ॻाल्हाए सुभान अल्लाह जेकॾहिं तूं मुंहिंजे कतरनि सां ई मरी पवे त जान ई छुटी पवंदी अल्हम्दुलिल्लाह खुशदार में 6 ॼणा सुन्नी थिया कोयटा में एकड़ो सुन्नी थियो जंहिंमें मुफ्ती मोहम्मद जान नईमी साहब ऐं मुफ्ती अब्दुल अली मज़ारिबी साहब वॾा उलमा किराम गॾु वेठा हा जॾहिं कोयटा में मुंहिंजी उर्दू तकरीर हली नौजवान यकदम उते स्टेज पे चढ़ी आयो कि मैं उस तंजीम का यहाँ पर कारकुन था आज वायदा करता हूँ कि या रसूल अल्लाह पुकारता रहूंगा जब तक मेरे सांस होगा जिस्म में तो या रसूल अल्लाह के निदाएं सुनते रहोगे अल्हम्दुलिल्लाह कोयटा में कलात में खुदार में द्रिंगर में वढ में ज़हरी में खारान में ऐं पंजाब जे अंदर हिकिड़ो सुनी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जायन ते फुड़े पीआरण सां बि माण्हू सुनी थी था वञनि सुभान अल्लाह मुजादा अल्हम्दुलिल्लाह तो लिखियो मौलाना साहब तुंहिंजा मौलवी कीअं कुर्बान थी विया सभु कुर्बान थी विया तुंहिंजी बि कुर्बानीअ जो वारो अचे थो लफ़्ज़ इहे हुया मूं चयो त मुंहिंजा मौला केॾो न सुठो लफ़्ज़ लिखरायो कि तुंहिंजा मौलवी कुर्बान थी विया तुंहिंजे कुर्बानी जो वारो अचे थो मां चयो त मुंहिंजा मौला कुर्बानी थींदी आहे हलाल जानवर जी सुभान अल्लाह पक पई त असां हलाली आहियूं सुभान अल्लाह अब हे कुर्बानी अचे वठी गॾा कोंदो ॻाल्हायो हे कुर्बानी अचे थी कुतो करण कोंदो खबर पई हलाल में वरी रब एड़ी बरकत रखाए छड़ी आ जो अगी पीढ़ी भी दिठो हाने भी पीढ़ियों दिसो वरी मथी कुर्बानी दी वरी पीढ़ियों दिसो अरे हर कुर्बानी ते माल कुसजे थो हर एक मुसलमान
मुसलमान कुर्बानी करे तो पर रब हलाल में वहां बरकत रखाए छड़िया मुझो तो खबरदार मौलवी कुल मोहम्मद जरा कई कुर्बान थी था पर सुन्नी जमात में करे घटाई न थी जो तो हलाली जमात में बरकत। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, सुभान अल्लाह। पर हलाली की आ छो तो वट सैयद जी इज्जत सुभान अल्लाह ताज़ीम। मुझे पाक नबी जी खिदमत में हिकिड़ो साहबी पंहिंजो ॿार वठी आयो, या रसूला मुझो पुट आ पर मूंखे शक आहे त हलाली आहे या हरामी आहे। मां सफ़र ते वेंदोसि, वापार ते वेंदोसि, तिजारत ते वेंदो हुयुसि, मुंहिंजो पुट पोयों ॼायो मुंहिंजी घरवारी जे पेट मां। हाणे मां पाण मशकूक थो रहां, मुंहिंजे अंदर शक ऐं शुबह आहे, ख़बर न आहे त मुंहिंजो पुट हलाली आहे या हरामी आहे। 70 सालनि जो थी वियो आहे, हाणे तो वटि वठी आयो आहे, मुंहिंजो मसलो हल कर, मुंहिंजी परेशानी दूर कर, मुंहिंजी शक खे दूर कर। मुंहिंजे महबूब ने फरमायो त वेह, सब्र कर, वेह। ऐं वेठो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमाइनि पिया, एतिरे में सोनो हुसैन हवेलीअ मां ॿाहिरि निकितो। केर ॿाहिरि निकितो? इमाम हुसैन। केर? हुसैन। अल्लाह जेकॾहिं अल्लाह ताकत ॾेई ओ बलोच साहब, अगर तारा अल्लाह हुदा ताकत अदा त मुहर्रम शरीफा में शहादत जलसा खने के मैं साहब उतैला के इमाम हुसैन खेल, इमाम हुसैन अजमत खेल, इमाम हुसैन सबीर खेल, इमाम हुसैन प्रोग्राम खेल। हुसैन अगर कुर्बानी दाता तो 6 वास्ता दाता, हुसैन अगर चुक हुसैन चला तो 6 वास्ता। अगर हमें कुर्बानी हुसैन याद करे तो मुहर्रम आमद जलसा करे इंशाअल्लाह मुसलमान खबर खबी कि हुसैन थनगे इमाम है। अल्लाह अल्लाह। केर निकतो? सुनो हुसैन। ये जो सामो निकतो, सामो जो निकतो ओ जेको नंढड़ो ॿार हो वेठल पुट, उन हुसैन के जो ईंदे ॾिठो तो उथी बीठो। सुभान अल्लाह। मदीने वारे घोट जी निगाह हिक हुसैन ते, ॿी नंढड़े ॿार ते। सुभान अल्लाह। पुट छो चोई? साईं साईं पियो अचे, साईं पियो अचे। मुझे महबूब ने फरमाया त साहबी पंहिंजो पुट वठी वञ घर। या रसूल अल्लाह ॿुधायो त कोन अथव हलाली हरामी आहे, पर फरमाया वञ वठी वञ। मुंहिंजे बच्चे जी ताज़ीम जे लाइ उथियो आहे न। इमाम हुसैन अचे तुंहिंजो पुट उथियो आहे न? चया बा मुंहिंजी आल जी ताज़ीम हलाली कंदा, हरामी कोन कंदा। मसलो ज़ाहिर थी पियो आहे बाबा, मसलो ज़ाहिर आहे, अकीदो ज़ाहिर आहे। जेकॾहिं सैयद जी इज़त बि सुनी वठा, नबी जे गुलाम जी इज़त त सुनी वठा, सरहदी पीर जी इज़त त सुनी वठा, जेकर सैयद जी इज़त त सुनी वठा, सूरे सजर साईं जी इज़त त सुनी वठा, बिलबर साईं जी इज़त त सुनी वठा, आशिक अली शाह जी इज़त त सुनी वठा, हुसैन शाह कमर वाले जी इज़त त सुनी वठा, नक्शबंद जी इज़त त सुनी वठा, सरहदी जी इज़त त सुनी वठा, जेकॾहिं कादरी चिश्ती जी इज़त त सुनी वठा। पो इज्जत कर, इज्जत कर। हाँ इबादत पो थई, अदब पहिरों, मोहब्बत पहिरों। इबादत त 6 करोड़ बरस, जे 6 करोड़ साल शैतान भी कई। घणा करोड़ साल? घणा? 6 करोड़ साल। करोड़ ॾाढे ॻाल्हि आहे। 6 करोड़ साल, 6 करोड़ साल इबादत कई। अल्लाह ताला फरमाए त आदम खे सजदो कयो, आदम खे सजदो कयो। मलाइकनि सभई सजदो कयो, हिन चयो मां न कंदुसि। हेॾा सारा 6 करोड़ साल इबादत कई थम, सजदा त अलाए केतिरा थिया। 6 करोड़ साल इबादत कई थम, सजदो न कंदुसि। छो न कंदे? कि तोखे कंदुसि, ॿिए खे छो कयां? रब चयुसि त इनी जाइलुन फिल अर्द खलीफा, हे मुंहिंजो खलीफो आहे, खलीफो आहे मुंहिंजो, खलीफो 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 आम खलीफो ॿियो आहे, मुरीद ॿियो आहे। अब सजण साईं जे मुरीद खां वधीक इज़त खलीफे जी या मुरीद जी? खलीफे जी। अल्लाह ताला फरमाए त इनी जाइलुन फिल अर्द खलीफा, मां पंहिंजो ज़मीन में हिकिड़ो खलीफो थो पैदा कयां, खलीफो थो बणायो थमांसि। आदम सफ़ीउल्लाह खे सजदो करे, मुंहिंजो खलीफो आहे, मुंहिंजो ख़ास खलीफो। लफ़्ज़ ख़ास मां वरतल थो, ख़ास मां, जेको ख़ास आहे उहो खलीफो आहे। हाणे ख़ास खे सजदो कर, चई मौला तोखां
सवाए सजदो न कर। या अल्लाह तेरे बगैर किसी का सजदा नहीं करूंगा। अल्लाह चले जाना वाह वाह तू तो मुंजो ही रब चो न कंदे सजदो ची फखर निकर 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 फइन्नक रजीम तू तड़ियला निकर तू तड़ियला मौला कसूर केड़ो आ न नमाज रोजा इबादत हेडी सारी जिंदगी इबादत कुर्बे इलाही में वेहण वारो जन्नत में अचण वञण वारो हाँ मलाइकन जो उस्ताद मुझे कढ़ी दो। रब फरमाए था तू मुझे दोस्त जी इज्जत न कया तुझे सजदे जी तुझी नमाजन जी तुझी इबादत जी तुझी जिंदगी जी तुझे इल्म जी मुझे परवाह ही काने। आलिम केडो भी आई आबिद केडो भी आई पर आबिद भली हुजो आलिम भली हुजो आलिम आई बात आबिद हुजन सा उजलती दुई छो त तोने मुझे दोस्त जी मोहब्बत जो तेरो कोने देखे तू मुझे दोस्त सा मोहब्बत काने उनके मौल सा मुझी मोहब्बत काने निकर जन्नत मा क़यामत ताई तू तड़ियल आही। शैतान जो ठीक आ मु हिकड़े के कढियो थी मां पांजी वडी जमायत ठाई गालायो छो न था मां पांजी जमायत ठाई दुस रब जो भली चाह भली रुल ए तू जे करे जमायत ठाई दे मां भी पांजा एड़ा दोस्त मोकलींदुस हिया जो निकाह कंदा त जमायत के फटकाए फिटो कंदा ए उहे मुजा आशिक मुजा बाना थी पवंदा खासब थी पवंदा उहे थी अल्लाह जा वली जेके पांजे निकाहन सा खुदा जो कसम फैज़ ताले सुभान अल्लाह हां तो मुजा दोस्तों शान औलिया अल्लाह जो जलसो अल्लाह जा वली वडे शान वारा वडे इज्जत वारा है मर्तबे वारा है मकाम वारा है असा जो को ताल्लुक बियो ना है खोसन का मैं पूछा दो तवाजी भला कलंदर भेटाई सा को रिश्तो हुयो जा चलायो भला वलियन सा को वास्तो आगे हुयो छा अदा वलियन के असा मनीदा हूं इन जे करे अल्लाह जे करे कंजे करे अल्लाह जे करे मनीदा हूं त अल्लाह जा प्यारा है इन जे करे मनीदा हूं भला जे करे ये तू तोखे न था मनु ये तो वारी कब्र ते न था अचू ये तो जे कब्र ते केर था वनो हजरत अबू अली खलाल वडो मशहूर मुहद्दिस थी गुजरो वा वडो मशहूर मुहद्दिस फरमाए तो अबू अली खलाल फरमाए तो जले मुखे का मुश्किल दी का तकलीफ दी को मसलो पेश ईंदो हो हजरत मूसा काज़मीन जी कब्र ते वनी उते दुआ घुरंदोस मुजा मौला इन हजरत मूसा काज़मीन जी कब्र जो वास्तो थी मुजी दुआ कबूल कर हजरत अबू अली खलाल मुहद्दिस तो फरमाए